जुडो मां ख़बर ॾींदा हालत जुडो में सिंध तरक़ी पसंद पार्टी तालका जुडो पारां खुस्की टाउन जे सदर अब्दुल सत्तार बुरड़ो जी गिरफ़्तारी खिलाफ़ एहतजाज कयो। अॻवाननि कारकुन बदीन ज़िले जे शहर हयात कासकेली जे प्राण ढोरे खां अलबी बैंक ताईं रैली कढी खुस्की पुलिस खिलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौके ते अॻवाननि हाजी लखा ॾिनू, उमरानी कादिर बख्श बंबरो, कामिड सजाद अली सिंधी ऐं ॿियनि साफ़िन अॻियां दाईंदे चयो त खुस्की STP अॻवान अब्दुल सत्तार बुरड़ो पारां मंशियात ऐं ॿियनि समाजी बुराइनि खिलाफ़ एहतजाज करण जे ॾोह में मुक़ामी पुलिस मंशियात फ़रोशनि ऐं ॾुआरियुनि जे वंगार वहंदे क़ौमी कारकुननि ते मुबैना कूड़ो केस दाख़िल करे छॾियो, जंहिं जी सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था। हिननि चयो त STP जे प्लेटफॉर्म तां असां हर शहर में एहतजाज रिकॉर्ड कराए रहिया आहियूं, जंहिं जो IG सिंध ऐं ॿिया वस वारा नोटिस वठी मुलविस पुलिस अमलदारनि खे मुअतल करे अॻवाननि मथां दाख़िल कयल कूड़ो केस ख़त्म कयो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।